अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। अवां खे सिंधड़ी में खबर ॾींदा हलूं तो भारतीय जारियत ऐं लाइन ऑफ कंट्रोल भञगणी करण खिलाफ पाक आर्मी जे हक़ में पीपल्स पार्टी यूसी सामारो मोर्चे जे चेयरमैन मोहम्मद अयूब मरी सूमार शहर सुभान मंगरियो जे अॻुवाणी में सवें मोटरसाइकिलन ऐं कारनि जी एहतजाजी रैली कढी वई। रैली सिंधड़ी जे मेन चौक ते पहुती जिते इंडिया खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻुवाणनि चयो त भारत तरफां जेका कूड़ी पिरोबेगड़ा करे पंहिंजी साख खे बहाल करण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे त पाकिस्तान अमन जी धरती आहे। पाकिस्तान फौज खे इहा सग हासिल आहे, हू पंहिंजे मुल्क जो दिफ़ा करे सघे थी। पाक फौज वतन जे दिफ़ा जज़्बे सां सरशार आहे। मुल्क ॾांहुं मेरी अख सां ॾिसंदड़नि खे पाक फौज मिटी में मिलाए छॾींदी। असां पीपल्स पार्टी जा कारकुन पाक फौज सां गॾु आहियूं। पाक फौज जी जानी तौर माली मदद करण लाइ तयार आहियूं। रत जे आख़िरी फुड़े ताईं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी दिफ़ा लाइ तयार आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।